सूर्यार्घ भगवान सूर्य खे ग्रहनि जो स्वामी मञियो वियो आहे। चवंदा आहिनि कि सॼे ब्रह्मांड खे भगवान सूर्य ऊर्जा प्रदान कंदा आहिनि। आत्मा जो कारक भी सूर्य भगवान खे मञियो वियो आहे। भगवान सूर्य खे नित्य अर्घ ॾियण सां तव्हांजी अखियुनि जी रोशनी भी सुठी रहंदी आहे। अगरि तव्हांखे ज़िंदगी में फेम खपे त तव्हांखे भगवान सूर्य जी उपासना करणु खपे। भगवान सूर्य खे श्रद्धा ऐं विश्वास सां नियमित तौर सां अर्घ ॾियण सां तव्हांजा सभु कार्य सिद्ध थींदा आहिनि। यादि रखिणो आहे, आर्तवार जे ॾींहुं या थी सघे त रोज़ भगवान सूर्य खे सची श्रद्धा ऐं विश्वास रखी करे तांबे जे लोटे में जल भरे हुन में या कुमकुम या हिकिड़ो ॻाढ़ो गुल विझी करे भगवान खे अर्घ ॾियणो आहे। ओम सूर्याय नमः चई करे या सूर्य भगवान जा 12 नाला चई करे भगवान सूर्य खे अर्घ ॾींदा त सूर्य भगवान जी कृपा तव्हांजे मथां असीम ईंदी। उहे 12 नाला सूर्य जा कहिड़ा आहिनि ॿुधाईंदमि ॿिए एपिसोड में।